हिकिड़े शख़्स लिखियो आहे मुफ़्ती साहब, मच्छर जी रत कपिड़नि खे लॻी वञे त नमाज़ थी वेंदी या न थींदी? मच्छर जे अंदरि जेकी रत हूंदी आहे उहा वहंदड़ रत न हूंदी आहे। कपिड़ो हमेशह उन रत सां नापाक थींदो आहे जेकी वहंदड़ रत हुजे। कंहिं बि जानवर जी रत लॻे थी पई, जेकॾहिं उन जानवर जे अंदरि वहंदड़ रत आहे त उन सां कपिड़ा नापाक थींदा। मच्छर जे अंदरि वहंदड़ रत न हूंदी आहे, इन करे मच्छर जी जेकॾहिं रत कपिड़नि खे लॻी वञे त कपिड़ा नापाक न थींदा। हिकु शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहब, दरिया में औरत लुढ़ंदी अचे त कीअं ख़बर लॻंदी त मुसलमान आहे या काफ़र? मौलाना ख़ालिद हुसैन लगारी। इहो हिकु बुझारतनुमा सुवालु आहे ऐं काफ़ी पुराणो सुवालु आहे। शरीयत जो उसूल इहो आहे त जेकॾहिं का औरत दरिया में लुढ़ंदी अचे त सभ खां पहिरियां उन औरत जे बारे में जांच पड़ताल कबी, तहक़ीक़ कबी त कहिड़े इलाइक़े खां आई आहे, कहिड़ी क़ौम जी आहे, कहिड़े ख़ानदान जी आहे, कहिड़े मज़हब जी आहे। जेकॾहिं जांच पड़ताल सां काई ख़बर नथी लॻे त ॿियो तरीक़ो इहो आहे, इहो ॾिसिजे त जंहिं पासे खां लुढ़ंदी थी अचे औरत त उन जॻह ते उन इलाइक़े में आबादी ज़्यादातर कंहिंजी आहे। ज़्यादातर जेकॾहिं मुसलमाननि जी आबादी आहे त इन औरत खे मुसलमान तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां तमामु तर मुआमलात मुसलमाननि वारा कया वेंदा, यानी जनाज़ो पढ़ायो वेंदो, दफ़न वग़ैरह सॼो कुझु मुसलमाननि वांगुरु थींदो। जेकॾहिं उन इलाइक़े जे अंदरि ज़्यादातर आबादी हिंदुनि जी आहे या ग़ैर मुस्लिमनि जी आहे त इन औरत खे बि हिंदू तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां उहे मामलात कया वेंदा। ऐं जेकॾहिं आबादी बराबरि आहे, जेतिरा घर मुसलमाननि जा आहिनि ओतिरा घर हिंदुनि जा आहिनि त एहतियातनि इन औरत खे मुसलमान तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां मामलात मुसलमाननि वारा थींदा। हिकिड़नि चयो आहे त जेकॾहिं अहिड़ी औरत मिले त अहिड़ी औरत खे गुस्ल ॾेई करे उहो पाणी घोड़े खे पियारिजे। इहे हिकु तजुर्बाती शयूं आहिनि। जेकॾहिं घोड़ो पी वञे त पोइ मतिलबु मुसलमान आहे, जेकॾहिं घोड़ो नथो पीए त मतिलबु इहा हिंदू आहे। ऐं बाद माण्हुनि चयो आहे त अहिड़ी औरत खे गुस्ल ॾिजे, गुस्ल ॾियण खां बाद उन पाणी जो वज़न कजे। जेकॾहिं पाणी जो वज़न वधे थो मतिलबु त मुसलमान आहे, छो त पाणी पाण सां गॾु उन जी नापाकी खणी आयो त वज़न वधी वियो। जेकॾहिं पाणी जो वज़न नथो वधे त इन जो मतिलबु हिंदू आहे। इहे हिकु टोटका आहिनि, लेकिन शरई जवाबु इहो आहे त आबादी जो एतबार कयो वेंदो। हिकु शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहब, मुंहिंजी घरवारी रुगो मूंसां जहिड़ो थी करे ऐं मुंहिंजो चवणु नथी वठे, को वज़ीफ़ो या तरीक़ो ॿुधायो? वज़ीफ़ो त असरु कोन कंदो, लेकिन तरीक़ो इहो आहे त इंसानु पंहिंजे घर जे अंदरि फ़ज़ाइल आमाल जी तालीम जो जेको आहे तरीक़ो इख़्तियार करे। फ़ज़ाइल आमाल जी तालीम थींदी त हिक ॿिए जे हुक़ूक़ जी ख़बर लॻंदी, छो त अमूमन घरनि में जेको झेड़ो थींदो आहे या नाफ़रमानी थींदी आहे ज़ाल मुड़ुस जी हिक ॿिए सां, त उन जी वजह इहा हूंदी आहे हिक ॿिए जे हुक़ूक़ जी ख़बर न हूंदी आहे। औरत खे ख़बर न आहे त मुंहिंजे मथां मर्द जा कहिड़ा हुक़ूक़ लाज़िम आहिनि, मर्द खे ख़बर न आहे त मुंहिंजे मथां कहिड़ा फ़राइज़ लाज़िम आहिनि। त जॾहिं दीनी तालीम हूंदी त हिक ॿिए जे हुक़ूक़ जी सुञाण थींदी, पोइ इनशा झेड़ो बि ख़तमु थी वेंदो। हिकु सफ़र मुफ़्ती साहब, मुंहिंजो दोस्त चवे थो त मां पंहिंजी माउ खे ज़िना कंदे अखियुनि सां ॾिठो आहे। हाणे मां पंहिंजी माउ खे कहिड़ी सज़ा ॾेई सघां थो? मुंहिंजी माउ अक्सर ॿाहिरि हूंदी आहे ऐं ग़ैरनि सां मिलंदी आहे। मुंहिंजो ऐं मुंहिंजे पीउ जो चवणु कोन मञींदी आहे। शरीयत मुताबिक़ मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? जेकॾहिं कंहिं शख़्स मौक़े ते कंहिं पंहिंजी महरम खे ज़िना कंदे ॾिठो आहे ऐं उन मौक़े ते उन ॿिन्हिनि खे या ॿिन्हिनि मंझां हिकिड़े खे क़तलु कयो आहे त शरीयत मुताबिक़ इहो क़तल हदर आहे, यानी शरीयत मुताबिक़ हाणे इहो गुनाहगार न आहे, इन खां बदिलो न वरितो वेंदो जंहिं क़तलु कयो आहे, छो त मौक़े ते अखियुनि सां ॾिठो आहे उन गुनाह ऐं अखियुनि सां उन मौक़े ते ई जेको आहे पलान वरितो आहे, क़तलु कयो आहे। त हाणे शरीयत मुताबिक़ इन खां कोई मुआवज़ो या कोई पलान न वठिबो। हा, जेकॾहिं इन अखियुनि सां न ॾिठो आहे, ॿियनि गवाहनि जी सूरत में इनखे ख़बर लॻी आहे त पोइ इनखे सज़ा ॾियण जो कोई हक़ न आहे, पोइ इहो अदालत जी तरफ़ रुजू करे ऐं उन मुताबिक़ इनखे सज़ा ॾियारे। हिकु शख़्स जेको मुफ़्ती साहब, 6 सितंबर ते हिंदू थधिड़ी कंदा आहिनि, यानी उन ॾींहं ते कुपुर पचाईंदा आहिनि, छा इहे कुपर खाइणु जाइज़ आहिनि? ऐं इहो बि ॿुधायो त हिंदू जे हथ जी पकल शइ खाइणु जाइज़ आहे या न? सरफराज़ अहमद रेती खां। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, हिंदू जे हथ जी पकल खाइण जो मसइलो। जेकॾहिं हिंदू का अहिड़ी शइ पचाई आहे जेकी मुसलमाननि में हलाल आहे, का हलाल शइ पचाई अथसि, सब्ज़ी पचाई अथसि, त हिंदू जे हथ जी पकल शइ खाइणु शरीयत मुताबिक़ जाइज़ आहे, को हराम न आहे। हा, उन जे हथ जो पकल गोश्त न खाइजे, छो त हिंदू जे हथ जो ज़बह थियल जानवर उहो हराम हूंदो आहे, मुसलमान जे हथ जो ज़बह थियल जानवर हलाल हूंदो आहे। ऐं जेको हे कुपर वारो मसइलो आहे 6 सितंबर ते,
त इहा हिकिड़ी उन्हनि जी ख़ासि रस्म आहे या ख़ासि इबादत आहे ऐं इबादत सां मुराद उहे ग़ैरुल्लाह जे नाले ते इहे कुपर पचाईंदा हूंदा, लिहाज़ा इहा ग़ैरुल्लाह जे नाले जी शइ न खाइजे। इकेशर मुफ़्ती साहब, नमाज़ जनाज़ा में जूती पातल हुजे या लाहिजे? जेकॾहिं जूती पलीत आहे त लाहिजे, जेकॾहिं पाक आहे त पोइ भलिया पातल हुजे।